अवल अल्लाह अलीम आला आलम जो धड़ी कादिर पंजी कुदरत से कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जो। जा भाग्या वो सूर न रहंदा साग्या मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जह वक्त ही जोगी जाग्या धुआं सजिए जा भाग्या वो सूर न रहंदा साग्या वो सूर न रहंदा साग्या कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। मुझा मस्त मलंग ही मारो डूंगर खां भी ॾाढा ओ मुझा मस्त मलंग ही मारो डूंगर खां भी ॾाढा नियर नहीं का चीज न आहे नकी कड़ो नहीं कंठा ओ नियर नहीं का चीज न आहे नकी कड़ो नहीं कंठा अपनी पाए कुल्हन में ईंदा अपनी पाए कुल्हन में ईंदा अजर कजी ही ओढ़ा मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जह वक्त ही जोगी जाग्या न धुआं सजिए जा भाग्या कोई सूर न रहंदा साग्या कोई सूर न रहंदा साग्या मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। कहे अंगण अन्न कणा भूमि थोरी बुख कहे अंगण अन्न कणा भूमि थोरी बुख कहड़ा कहड़ा मुंह ॾिठा तिन ॾोथियड़नि जा दुख कहड़ा कहड़ा मुंह ॾिठा तिन ॾोथियड़नि जा दुख सिंध न संभरे सुख में उभरी सिज लही विया
तेरा दिन जी धुआं मथे का बाहे भली पे भड़की हिन नगरी असानी असांजो नगरी नाहे निधड़की ओ नगरी नाहे निधड़की साईं नगरी नाहे निधड़की सरमद जे सुन्नत पारण लाइ सरमद जे सुन्नत पारण लाइ मारू ईंदा मुर्गी मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जंहिं वक्त ही जोगी जाॻिया कूड़न ऐं सचन जो हुत पवंदो सुत समा नकी कुतुब कबीला नकी भा नकी मां सूलिया सकरात वाह वसीला आओ उते पोइ पुजंदी पुजा सुणा शार कल हुज्जत हाजत नाहे का हक हक अल्लाह अल्लाह नजो ए नजो छोरी बुद्धे थी या न ये किथे आई ये भी होते छोरी भी यको तो के सजू क्या तू अंदर पाजे ख्वाबन में मौजू करी ए बाबू ए मौजू करण सां जोगिन जे मुक़द्दर में ना है असांजा मुक़द्दर त कखा है तो पो छा थी पयो हाँ छा थी पयो ए असांजा वड्डा बेन झुगिन में पंहिंजी जिंदगी गुजारे मरी विया पो तू केड़े महल जी राणी आ सही तो चवी बापू त का मां महल जी राणी त ना आया न महल त दुनिया वारन जा आहिन ए असांजी त का दुनिया ही ना आहे अरे अरे तू पिने जोगी जी धिया पिने जोगी पंहिंजी जिंदगी जो गुजर सफर पिनी कयो आ हाणे तू भी इहो ही कंदी बाकी हरू भरू ॾींहं जा तारा न ॾिसंदी कर हा ये ही कंदम मां बापू मां ये ही कंदम ॾींहं जो तारा त छा मां त रात जो तारा भी ना ॾिसी सघंदी चङो हाणे पिड़को मथो न चट मंझ मानी टुकुर खणी अच मानी त कोने का करे छा थी ये ते बुख में मुझा आंडा था लड़कने तू तो मानी कोने हाँ छो बापू चयम न त घर में अटो कोन हुयो जे पिनी आयो ही त ॾे त मां बचाए वठां नाहे जरूरत नाहे कान खाई दुश्मनी हाणे त असांजी किस्मत में मानी भी कोने जंहिं ॾींहं खां माण्हुनि खेर ॾियणु छॾियो आहे ॼण हर शइ हली वई हाय हाय छा कजे बापू मांखे ॿिए वटि ॾिसां चयुमि न नाहे जरूरत नाहे न खाईंदुसि मानी ये सॼी जिंदगी पिनी तव्हांखे खारायो हाणे मुंहिंजे लाइ मानी टुकुर कोन्हे चयम न के ॿिए वटि ॾिसां थी चयुमि न त न न न ए छा थियो अथई ए रड़ियूं पियो खड़ी करी ए घर खड़ी मथे ते खयो अथई चाचा पिञा मां चवंदो आहियां न त नजो रानीअ खे तंग न कंदो कर ए मां थो तंग कया हिनखे मां ए छेरू ए तोखे त ख़बर आहे ए सॼो ॾींहुं घर वञी पिनूं जॾहिं शाम जो मोटी अचूं मानी टुकुर न मिले छा हुनखे छा बासी ॾियां पर बाबा चाचा नसीब जी ॻाल्हि आहे तुंहिंजा नसीब त भला आहे हरू भरू तो हथ सां विञाई चवंदो साईं सच त लॻंदई मच भले लॻे मच भले पर बाहि खे फूकू न ॾे ए फूकू नथो ॾियां फूकू ॻाल्हि ॿुध चाचा हाणे तुंहिंजी आहे पछाड़ी न खेर मिलंदई न खेर थींदई सुठो इन में अथई त नचो रानीअ जो संग मूंखे ॾे असुल विहारे खाराईंदोसां हा ए शेरू ए मुंहिंजो नालो ॿीहर न वठिजांइ तू त बस कर हाँ बल्ली पे
पैदा थिया कया न सिधो हल अंदर अञा मां वेठो आहियां मां पाणे ॻाल्हायांसि थो हल हल अंदर छेरू ये मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध कन खोले ॿुध न अॼु न जो साम्हूं ॾियाए न सुभाणे हा छो जोगियाणी जोगीअ खे न ॾींदे उन जे लाइ मथो को रेस लही ईंदो ए चाचा ॻाल्हि ॿुध असांजी कबीले जी इहा रवायत न आहे त छोरियूं ॿियनि खे परणाए ॾियूं जेकॾहिं तुंहिंजे दिमाग़ में इहा हवाए भरियल आहे न त इहा दिमाग़ मां हवाए कढी छॾिजाए हा न त पंचायत खे चई कराईंदो साईं संसार ए ॼाणिया तुंहिंजी हर ॻाल्हि खे ए ॾिनो त हो ग़रीब मिसकीन माण्हू हा जंहिं पंहिंजी न्याणी तोखे परणाए ॾिनी तो छा कयो हा ॿुधा छा कयो अड़े उन रन खे अची खपाए निकितो आहे हाणे अची नच पियो आहे अरे घुरा पंचायत चवां थो न घुरा पंचायत ज़ाहिर कर ॾिने जी धी किथे खपाए आयो आहियां छेरू ए असां जोगी पैनू ज़रूर आहियूं पर बेज़मीरा न आहियूं जो ज़ालूं खपाईंदा वक़्तु बच कर बच तुंहिंजी बकवास ॿुधां थो बेज़मीर उॾाए ए मथां को वॾो मुड़ुसु माण्हू लही आयो आहे ए चाचा ॻाल्हि ॿुध शेरू राजी त राजी जे नाराज़ थी न दुनिया दंग थी वेंदी हा चएसि सच त मुड़ुस खे लॻे थो बच वॾो आयो आहे सच चवण वारो ये पिणे बि जेको आहे हर हंधि घुमी फिरी सभु कुझु ॾिठो आहे हलियो आहे धमकी ॾियण पिणे खे अलफ बे ए काश जेकर मां भी पढ़ा सॼी दुनिया जा ॿार रोज़ाना सुबुह सवेरो थी पढ़ण वञनि था ऐं बाबा मूंखे मारे थो चए थो त पिनण वञ छा मुंहिंजो हक़ न आहे त मां भी पढ़ां पर पढ़ां भी कीअं मूं वटि त किताब ई कान बस आया ये छा थो ॾिसां कुझु बि न बाबा मां त न पने ते पढ़ां पियो पढ़े थो मोतबर हा अरे कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ए पढ़ण लिखण असांजे नसीब में न आहे पढ़े थो अरे जॾहिं असांजो अॻे पोइ पिनण ई कमु आहे त पोइ पढ़ी लिखी भिटकूं छो बापू पढ़ण लिखण सां त माण्हू वॾो ऑफिसर थींदो आहे छा तूं नथो चाहीं त असांजी हिन लाॾाणे वारी ज़िंदगी मां जान छॾाइजे ऐं वसायो पढ़े असां पंहिंजो कमायूं हिन लाॾाणे वारी ज़िंदगी मां जान छॾाए पंहिंजो घर ठाहियूं ऐं पिनण मां जान छॾाइजे बापू ख़बर आहे मूंखे ए मां भी कंहिं घर घट जो न आहियां सॼे मुल्क में देरा जमाए ॾिठा आहिनि ए ॾिठो आहे उन्हनि पढ़ियल लिखियल नौजवाननि खे जेके दर बदर घुमंदे पिनंदे ॾिठो आहे उन्हनि खे ए उन्हनि जे माउ पीउ जा उमेदुनि खे भोर भोर थींदे ॾिठो आहे मूं उन्हनि जे तालीम जा कागज़ जेके गंद जे ढेर ते रुलंदे ॾिठो आहे छा मिलियो आहे उन्हनि खे हा ए तालीम ए नौकरी बि त अमीर माण्हुनि जे लाइ ग़रीबनि लाइ छा आहे कुझु बि न चाचा ओ चाचा अरे मेहराब पुट तू आस अच्छा बाबा खेलता है ये लेट क्यों पियो अरे हा बस थोड़ो लिंगन में सूरो तॾहिं लेटी पियो ए चाचा तू तो टांडा लगो पियो तुझी तबियत घणी खराब है टिकी बिकी वती है थई अरे बा ए बुखार सां पंहिंजी यारी आहे तूं ॻाल्हि कर
छा थो चवण चाहे? बस चाचा पंहिंजे लाइ त वरी नओं कहर थी वियो। वरी छा थियो बाबा? अबा अख़बार में लिखियल त हिन इलाइक़े खे कंहिं कंपनीअ ख़रीद कयो आहे ऐं हिते वरी प्लाटनि जी सेल थींदी। तूं चवीं छा थो? आओ अबा इहो बि लिखियो अथऊं त कब्ज़ा खोरनि खे गैर कानून खे हितां लॾाए हिते प्लाटनि जी सेल कंदासीं। हाणे छा कजे? अरे बाबा अल्लाह रहम कंदो। अञा थियो त नाहे न? ए माण्हुनि जा इहे थी हवाल। चाचा चाचा ये हवाल नाहिन ये हवाल। लॻे थो हाणे असांखे हीअ जॻह बि छॾणी पवंदी। पंहिंजे नसीबनि में जीअण लाइ जॻह काई बि कान्हे का। असां जोगी दर दर जा धिकारियल पंहिंजे नसीबनि खे गोदरियुनि में खयूं वतंदासीं वक़्त जे हुकुमराननि खां ख़ैरात घुरंदा वतंदासीं ख़ैरात घुरंदा। हाँ यार चवीं त सच थो। वसाया ओ वसाया। अरे बाबा नथो ॿुधी छा? अरे सुबुह तोखे मां छा चयो? हाँ छा चयो? अरे घर में कुझु खाइण लाइ कोन्हे। हाँ ऐं मां काॾे वञी कोन पियो सघां। मंझ इहो सामान खण, अॼु खां तोखे पिनणो आहे। बापू वसायो पिनण लाइ न वेंदो। अॼु खां पोइ मां पिनण जे लाइ वेंदमि। तूं? हाँ बापू कहिड़ी कबीले में मां पहिरीं औरत आहियां जो पिनंदसि। असां सभिनि जूं औरतूं पिनंदियूं आहिनि ऐं हाणे मां बि पिनण जे लाइ वेंदमि। पहिरियां कमु पिनण हिन जो आहे। चयमि न मां चयमि न बापू त मां पिनण जे लाइ वेंदमि ऐं पंहिंजे वसाए खे पढ़ाईंदमि। बसि हाणे मां वञा थी। अरे वसाया अच बाबा हेॾे सफ़ा लिंग टड़कनि था अची ज़ोर ॾे। अंदरि पियो थियो न। हलिया बाबा हलिया ज़ोर ॾे। नजो ओ नजो 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 जो आवाज ही कोने को काॾे वई आहे नजो? नजो काॾे वई आहे नजो? पिनण वैया। पिनण वई आहे? उहा बि नजो? वाह चाचा वाह वाह। आखिरकार नजो के पिनण मोकिले हेॾा। हाँ हाँ मोकिलियो पिनण। पर उनखे इहो बि सम्झायो आहे त शेरूअ जी झुगी ॾांहुं न वञजांइ, उन खां खेर न वठजांइ। छो थो शेरल खे ठुकराई चाचा? पंहिंजा भला ॾींहं हरू भरू थो विञाए। अड़े जहिड़ा बि ॾींहं आहिनि मुंहिंजे लाइ भला आहिनि, तोखां त चङा आहिनि। चाचा मां तुझी रत आहियां। ऐं पंहिंजी रत खां इन नफ़रत हेॾो बुखार में ॿरी थो। अच अच अरे, दवा वठी जाए। अच कोन्हे बुखार मूंखे, न आहे वठणी दवा। हलो वाह चाचा वाह। छेरल जो तो तोखे मुंह ही नथो वणे, छो त छेरल तोखे विहारे खाराईंदो। पर साईं चवंदा न आहिनि त चङी कीसा बि न कजे। चाचा ही दुनिया ज़ालिम ते ज़ालिम। किथे मोजी नजो के चिंबड़ी न वञे। ए कोन चिंबड़ंदी, दुनिया कोन चिंबड़ंदी, ए चिंबड़िया बि न।
सोडा कोन भाईंदासीं, कोन भाईंदासीं। वाह चाचा वाह, चवंदो साए सच त लॻंदई मच। ॻाल्हि ॿुध चाचा, हिकु ॾींहुं शेरल ई तोखे कम ईंदो, ज़रूर वठंदो साए। नचो जो संग थो वठे, आयो आहे मुड़ुसु माण्हू। बस चाचा बस, ए घणो चवंदो माए त मिर्च लॻी वेंदई मिर्च। मिर्च लॻी वेंदई मिर्च। आयो आहे सम्झाइण वारो। तू खिली तो मां चवां थी छॾ मूंखे। ॾिस मां अहिड़े क़िस्म जी छोकिरी न आहियां, मूंखे त मजबूरी बिना आयो आहे न। तो मूंखां खिरात घुरी ऐं मूं तोखे दिलि ॾेई छॾी। अञा घूरे घूरे ॾिसी तो ॾिस, खुदा खे मन मुंहिंजो पीछो छॾ, मूंखे तोखां भउ थिए थो। तू नथो मुड़ी, अञा नथो मुड़ी, तू भी तू। ई छा थी खणे सुणा साईं, हथो हथनि सां मिलाए ऐं हिन सिकंदर सां सीनो मिलाए। तूं हाणे सिकंदर जो साहु आहीं साहु, सुम्हंदीअ त बि सिकंदर तुंहिंजे साम्हूं हूंदो, जागंदीअ त बि सिकंदर तुंहिंजे साम्हूं हूंदो। हिन सिकंदर सिर्फ तुंहिंजो आहे, न जो सिर्फ तुंहिंजो। हिते त केर बि न आयो, मां हरूभरू हुनखे सोचां थी वेठी। तू पिनड़ छो नथी वञी? अरे चरी, तुंहिंजी त रोज़ी बि भली थी थिए। बापू तोखे त मां ॿुधायो आहे न त हू हर हंधि हर जाइ ते मूंखे घुरे थो ऐं मूंखे हुन खां भउ थो थिए। अरे चरी, असां वटि आहे छा जो भउ कयूं? बापू तू थो ईअं चवी? बापू इहा इज़त ई त आहे, इन खां वधीक बि कहिड़ी शइ क़ीमती आहे? हा बाबा, मञा थो इहा इज़त आहे, पर असांजी इज़तनि जो रखवालो बि त अल्लाह ई आहे। इंसान पाण ग़लति न थिए, कंहिंखे ताक़त न आहे जो कंहिंजी इज़त में हथ विझे। ठीकु आहे, तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त मां वञा थी। ॿार को सरकारी माण्हू बीठो आहे तोसां मिलण जे लाइ। मूंसां मिलण लाइ सरकारी माण्हू? आओ भाउ, को सेठ साहब तो लॻे। अरे मेरा पुट, को हुनखे ॿाहिरि छो बीहारियो थी? हे वठी अचे त हिते छा रखियो आहे असांजो जो चोरी कंदो? हलियो हलियो पंहिंजो कर सम्झी हलियो। अचो भाउ, अरे वञे से ओॾे। अचो भाउ, पंहिंजो कर सम्झी हलियो। पिञो जोगी तूं आ? हाँ साहब, पिञो जोगी मां आहियां, हुकुम कयो, छा ॻाल्हि आहे? शायदि तोखे ख़बर न आहे त मां प्रॉपर्टी डीलिंग जो MD आहियां, ऐं जंहिं ज़मीन ते ही तव्हां तंबू हणी वेठा आहियो, सा ज़मीन मूं हुकूमत खां लीज ते वरिती आहे। मेरा पुट, ये पपन होटल वारो आहे न, उन खां वञी चांहि वठी साहब आयो आहे।
हाँ 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 साहब असां लाइ कहिड़ो हुकुम खणी आया आहियो? तव्हांजे लाइ इहो ई हुकुमात तमामु जल्द खां जल्द मुंहिंजी हिन ज़मीन खे ख़ाली करे हितां हलिया वञो। पर साहब ईअं नथो थी सघे, तव्हां पंहिंजा प्लाट बि खपायो, जेसीं ताईं तव्हांजो तामीराती कम बि हलनि असां वेठा हुजूं। वाह पिञा जोगी वाह, तूं मूंखे इहो ॿुधाए त को गंद जे ढेर ते को गुल पियल हुजे उनखे को खणंदो त पोइ सुणा साईं के ॾींदो मूंखे हिन मिल्कियत जो मुल्ह? त पोइ असां काॾे वेंदासीं? किथे न किथे तव्हांखे ठिकाणो मिली वेंदो। वाह साईं तो निकरण जी कयो। वाह साहब वाह, छा त इंसानियत जो दर्द रखो था। हिकिड़नि जा घर ठाहियो था त ॿियनि खे दरबदर था कयो। तूं केरु थींदो आहे मूंखे नसीहतूं ॾियण? हा बाबा, मां केरु थींदो आहियां? मां त ग़रीब जोगीअड़ो आहियां, हिन धरतीअ जो मारूअड़ो आहियां। पर अजीब ॻाल्हि आहे, ख़ुदा जी ज़मीन जे टुकड़े जो वारिस न आहियां, छो त मां जोगीअड़ो आहियां न। तूं पंहिंजी हद में रही ॻाल्हाए। जेकॾहिं तोखे पंहिंजो कुझु करणो आहे त तोखे कंहिं रोकियो आहे? पैसा खणी अच, पैसा। प्लाट तोखे मां थो ॾियां। सही तो चई साहब, पैसा असांजे पिन जे पैसनि मां पाण पेट भरे बि न खाईंदा आहियूं, त पोइ प्लाट किथां वठंदासीं साहब? त पोइ पिञा जोगी मां छा थो करे सघां? तूं कुझु बि नथो करे सघी, तूं कुझु बि नथो करे सघी। पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध, हीअ ज़मीन अल्लाह जी आहे ऐं हिन अल्लाह जी ज़मीन ते असांजो बि हक़ आहे। न साहब न, हाणे ही जुगियूं हितां न रहंदियूं। वाकई पिञा जोगी, वाकई तूं सही तो चवीं त ये झुगियूं तो हटंदियूं न, पर ये झुगियूं सड़ंदियूं। ऐं तव्हां पंहिंजे न अखियुनि सां ॾिसंदव त इहे झुगियूं कीअं थियूं सड़नि। साहब असां जोगी फ़क़ीर ज़रूर आहियूं, पर बेज़मीर न आहियूं जो पंहिंजी झुगियूं सड़ंदे ॾिसी माठ में रही रहूं। इहो कंहिंमें दम ई न आहे। तुंहिंजी इहा जुरत जो तूं सिकंदड़ सां अखियुनि में मिलाए थो ॻाल्हाए, तूं पंहिंजूं नज़रूं हेठि करे ॻाल्हाए। नज़रूं मथे ई रहंदियूं साहब। शेरू शेरू हल हल जल्दी चाचा, और आखिर के ताई बाजा जुल्म जा ज़ंजीर पंहिंजे वजूद ते वेठलंदासीं। अरे शेरू छॾे न, अमीरनि सां न पुॼी सघंदासीं। हलो जोगी अंजा दादागिरी, अड़े प्लाट भी मुंहिंजो ऐं दादागिरी बि वरी मूंसां। सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे, सोन जहिड़ी ज़मीन मां हिन खे ईअं ॾींदो। तूं हिते त तूं आई जेको असांखे हितां उथारी दे? हा पर सुणा साईं, छा करे न बाबा उन्हनि असां त तोखे पंहिंजे न दिलि में था विहारणु चाहियूं। छॾियो साहब, जन माण्हुनि जा महल पका हूंदा आहिनि न, उन्हनि जूं दिलियूं कचियूं हूंदियूं आहिनि। असांजूं दिलियूं कचियूं न, पर मोहबत भरियूं आहिनि। जंहिंजे लाइ हिन दिलि में मोहबत थींदी आहे त उनजे लाइ पंहिंजो सभु कुझु लुटाए छॾींदा आहियूं। पर असां लुटण वारनि मां न आहियूं। पर असां त तव्हांखे दिलि ॾेई छॾी आहे न, पोइ तव्हां त लुटेरा ई थियो न। छॾियो साहब, असां ग़रीबनि जी कहिड़ी हैसियत जो अव्हांखे दिलि ॾियूं? अव्हां त अमीर आहियो न ऐं असां ग़रीब आहियूं। दिलि त दिलि ई हूंदी आहे सुहिणा साईं, उन ते को ठपो लॻल नाहे हूंदो त हीअ दिलि ग़रीब जी आहे या अमीर जी।
न साथ छॾींदे साथ छॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे झोल भरींदे सारी उम्र न साथ छॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे खण कसम 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 सारी उम्र न साथ छॾींदे साथ छॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे झोल भरींदे सारी उम्र न साथ छॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे खण कसम 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 सारी उम्र न साथ छॾींदे घणा दिल लगाए फिरी था वञनि पिया न चाहीं ते घोड़ा किरी था पवनि पिया घणा दिल लगाए फिरी था वञनि पिया न चाहीं ते घोड़ा किरी था पवनि पिया अलाए खुदा कहिड़े ॻाल्हियुनि में राज़ी तॾहिं बि करे था वञनि धोखेबाज़ी अख में पाणी अचण न ॾींदे अचण न ॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे झोल भरींदे अख में पाणी अचण न ॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे खण कसम 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 सारी उम्र न साथ छॾींदे खताऊं कयां जय रोई बख़्शनाया पीरी गौर सां ॿुध तोखे थो ॿुधाया खताऊं कयां जय रोई बख़्शनाया पीरी गौर सां ॿुध तोखे थो ॿुधाया पंज वाइदनि खे नथो ॾी को पाणी छॾे था वञनि पिया पीरी ॼाणी वाणी मुंहिंजा साह करे तूं सॾींदे यार सॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे झोल भरींदे मुंहिंजा साह करे तूं सॾींदे सूरन सां नहीं झोल भरींदे खण कसम 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 सारी उम्र न साथ छॾींदे इहे मोहबतूं असांजे वस में न आहिनि पर ये मोहब्बतूं ही सिकदर हासिल कंदो ओ चाहे मूंखे ये ज़मीन पूरी पंहिंजी मिल्कियत विञाणी पई त विञाईंदुसि
छपर पटे के ॿिया दिल ॾे वञिणो पवंदो जॾहिं न असीं के ज़मीन टुकरे मोहबत कंदा आहियूं पंहिंजी माउ सां त माण्हू असांखे उतां लॾाए छॾींदा आहिनि बापू बापू छा थियो आहे? हाणे हीअ ज़मीन बि असांजी न रही आहे। सही तो चई बापू। असां गरीबन लाइ त ही धरती भी तंग आहे बापू। केरु आहियो तव्हां? सिकंदर मोकिलियो आहे ऐं असां तव्हांखे आख़िरी वार्निंग ॾियण आया आहियूं त सुभाणे सुबुह हितां निकिरी हलिया वञो न त वधीक जेको थींदो उहो तव्हां विसारे न सघंदव। पर कुझु ॾींहंनि जी त असांखे मोहलत ॾियो त असीं किथे वञी ॿिए हंधि देरो ॾिसूं। तव्हां चौकियुनि जो देर सां छा निकिरो महिल सां वञी ॾिनो वञी रोड वठो। वरी बि मां तव्हांखे चवां थो सुबुह आख़िरी सुबुह हूंदो ऐं जेको तव्हां सिज ॾिसंदो उहो आख़िरी सिज हूंदो। सुठो हिन में अथव त राति जे पेट में हितां निकिरी हलिया वञो। हाणे छा थींदो बापू? अल्लाह मालिक सभु सणाई वो कंदो।